अॼु उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं तमामु घरनि में जंहिं घरनि में एतिकाफ़ जी नियत कई वई आहे उन जूं तयारियूं लॻियूं पियूं आहिनि, उन जी तयारियुनि में माण्हू मशगूल आहिनि। एतिकाफ़ जॾहिं अॼोको ॾींहुं अचे थो या ईंदड़ जेको अशरो अचे थो, ॿ शयूं असांखे ॾेई रहियो आहे। हिकु त उहा ख़ूबसूरत इबादत जंहिंखे असां एतिकाफ़ जे नाले सां सुञाणींदा आहियूं, उहा प्यारी इबादत, उहा मुबारक इबादत जंहिंखे हिन साल नसीब थी रही आहे। सभिनी खे एडवांस में मुंहिंजी तरफ़ां मुबारक, मुंहिंजी सॼी टीम जी तरफ़ां उन्हनि खे मुबारक। ॿियो त वरी असांखे उन्हनि रातुनि जो सिलसिलो मिली रहियो हूंदो आहे, उहे 21, 23, 25, 27 ऐं 29 रात जो असांखे उहे इबादतूं मिली रहियूं हूंदियूं आहिनि जंहिंमें लैलतुल क़द्र जेका राति आहे उहा लिखियलु आहे, उहा राति जेका इबादत जी राति आहे। जॾहिं तव्हां एतिकाफ़ में वेहो था, इहा त कन्फर्म ई आहे, इहो त गैरेंटीड ई आहे। हूअं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असां कोशिशि कंदा आहियूं त असां 21 ते, 23 ते, 25 ते तमामु इन्हनि जेके नंबर्स आहिनि इन्हनि ते असां वेही सघूं, पर कॾहिं कंहिं कम में किथे मशगूल थी असां उहा राति ख़ुदा न ख़ास्ता किथे शायदि असां न बि उन राति में इबादत कंदा हुजूं। पर जंहिं तरह तव्हां एतिकाफ़ में वेहो था त इहा ॻाल्हि त कन्फर्म आहे त उहा राति तव्हांखे इबादत में मिलणी ई आहे। सुभाणे अल्लाह, एतिकाफ़ उहा इबादत आहे जेका रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी मुबारका में हमेशा कंदा रहा। ऐं जंहिं साल पाण सगुरनि जॾहिं विसाल थियो त तारीख़ ॿुधाए थी त 20 ॾींहंनि जो एतिकाफ़ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण कयो हो। एतिकाफ़ जंहिंजे लाइ उलमा कराम चवनि था त ज़िंदगी में हिकु भेरो त ज़रूरु करणु खपे। एतिकाफ़ हीअ उहा इबादत आहे जेका दुनियावी तमामु कमनि खां अलॻि थी तव्हां अल्लाह जी राह में, अल्लाह जे इबादतुनि में उहे 10 ॾींहं गुज़ारे रहिया आहियो। उहे 10 ॾींहं अच्छा, जॾहिं वरी ॻाल्हि उन्हनि माण्हुनि ते अचे थी जंहिं माण्हुनि जे मथां रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि, जंहिं माण्हुनि मथां पंहिंजी पेरेंट्स जी रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि। मुंहिंजो दीन केॾो न तवाज़ुन वारो दीन आहे, जिथे कुझु असाबिया कराम जो किथे ज़िक्र आहे त उन्हनि चयो त असां एतिरी इबादत कंदासीं, असां सॼो ॾींहुं मशगूल करे छॾींदासीं, पंहिंजा ॾींहं राति इबादत में मशगूल करे सघंदासीं। उते रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम आयो त हीअ मुंहिंजी सुन्नत न आहे, हीअ मुंहिंजी सुन्नत न आहे त तव्हां हमेशह तव्हां इबादतुनि में मशगूल थी वञो। तव्हां पंहिंजा जेके माउ पीउ जा हुक़ूक़ आहिनि, ॿारनि जा हुक़ूक़ आहिनि, तव्हां सां जुड़ियल माण्हुनि जा हुक़ूक़ आहिनि, तव्हां उहे न ॾियो। एॾो तवाज़ुन वारो मुंहिंजो ही दीन आहे। पर उहे 10 ॾींहं इहे मख़सूस कया विया त अगरि तव्हां इबादत करणु चाहियो था त हिननि 10 ॾींहंनि में तव्हां उहा इबादत करे सघो था। वरी जॾहिं ॻाल्हि अचे थी उन्हनि मुंहिंजी भेनरुनि जी तरफ़ जेके मैरिड आहिनि, त हीउ केॾो हिकु ख़ूबसूरत हिकु मंज़र नज़र अचे थो। आहे इबादत कंहिंजी आहे? रब जी, जंहिंजे लाइ हुकुम ॾिनो वियो आहे, जंहिंजे लाइ चयो वियो आहे। पर जॾहिं उन अज़दवाजी जी रिश्ते जी ॻाल्हि अचे थी, ऐं एतिकाफ़ में वेहण जी ॻाल्हि अचे थी, त इहो हुकुम आहे त उन औरत खे पहिरीं पंहिंजे हस्बैंड खां इजाज़त वठणी पवंदी। जे उन जी इजाज़त हूंदी त उहा एतिकाफ़ में वेही सघे थी। हीअ तवाज़ुन आहे मुंहिंजे दीन जो, जेको सिर्फ़ु तव्हांखे सिर्फ़ु इहो नथो चवे त तव्हां सिर्फ़ु इबादतुनि में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। अगरि ईअं हुजे हा त फ़रिश्ता खोड़ जेके आहिनि उहे ॾींहं राति ख़ुदा ताला जी इबादतुनि में मशगूल आहिनि, बल्कि हिन दुनिया में मौजूदु तव्हांजा जेके रिश्ता आहिनि उन्हनि सां बि इंसाफ़ ऐं हक़ सां हलणु सेखारे थो मुंहिंजो दीन। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल ज़िम TV HD इस्लामिक, ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।